सावण के मरणिंग करण सा मुंची दिल नाहे ठरी वली जेस ताईं उन्हनि जी रनुन के सिर नंगा करे घिटन में न घुमाइंदन तेस ताईं मूंखे सुकून कोन मिलंदो। जनत उन्हनि जे रनुन में हिकड़ी मुंहिंजी भेण बा त छा मां पंहिंजी भेण जो सिर नंगो कयां? माई भागुन खे वञी पुछड़ो कयो न। औरतुनि में हथ विझण मर्दन जो शान नाहे। पोइ वञी रईस खे ॿुधायो न त हुन जे दुश्मननि खे इहे छोरा पनाह ॾियो वेठा आहिनि। पोइ ॾिसजां त पाणे इहो रईस उन्हनि जे रनुन सूधो सरे आम बेस्तो कंदुनि। मोला दादा रईस खे फोन करे उन ते इहो आख़िरी थोरो बि करे छॾ। अदा छा रईस उन्हनि जी औरतुनि में थी वेंदो? जॾहिं शेर खान वॾेरे जी धीउ खे मारे सघे थो त छा वॾेरो उन्हनि जी औरतुनि खे बख़्श कंदो? अदा मञा थो त माई मरियम खे तव्हां गीले खणी वेंदा पर छा मोला दादा हींअर वॾेरो होश में न आहे। तूं सिर्फ़ उन ताईं ॼाण पहुचाए पोइ तूं वेठो ॾिस त कीअं था सुकनि सां गॾु सावा बि सड़नि। जेकॾहिं नहीं मरियम सां गॾु रेस रुस्तम जी मां खे बि गीले खणी न वियो न त मुंहिंजो नालो बि वलीदाद न आहे। तूं सिर्फ़ ऐं सिर्फ़ रुगो वॾेरे खे इतला ॾे। हिन वक़्तु असां रईस खां पासीरा आहियूं ऐं ॿियो इहो जोणियूं खणणु मर्दनि जो कमु न आहे। तूं जज़्बात में आहीं, थोरो सोच। जेकॾहिं असां रईस खे इतला ॾिनोसीं न त रईस जा माण्हू उन घर में दाख़िल थींदा, उन घर में जंहिं घर में असांजी भेण बि आहे। सुभाणे ॻाल्हि लिकंदी कोन। माण्हू छा चवंदा त वलीदाद ऐं मौलादाद वारा एतिरा कमज़ोर पइजी विया आहिनि जो पंहिंजी भेण जे घर मथां हाला करे। रब्बू ऐं रुस्तम खां असां पंहिंजो पलांद करे चुका आहियूं। जेकॾहिं अञा बि पंहिंजे पेर ते न आया न त सुभाणे घर में घिड़ी हली बेस्तो करे ईंदासीं। बेशक मोला दादा बेशक तूं यार पंहिंजी जाइ ते सही। मुंहिंजी अखियुनि ते तंध चढ़ियल हो। जॾहिं असां पाण उन्हनि खे मोह ॾेई था सघूं त पोइ वाकई जुड़ियूं छो खणूं? ख़बर फ़क़ीर कुझु सोच। इहो जेको मलाखड़ो मची चुको आहे इन बाहि खे विसामण न ॾिजांइ। भागन भरी असां दरवेश माण्हू आहियूं। असां जो कम आहे दुआ ॾियणु। असां छा ॼाणूं इन्हनि झेड़नि फसादनि मां। ख़बर आहे मूंखे त तूं जेको दरवेश आहे पंहिंजे दरवेश खे छॾ। जेको कुझु चवाई थी पई कन खोले ॿुध। कन तो तरफ़ आहिनि। हाणे ॻाल्हि कर। ये जेका न माई मरियम अथई इहा रईस जे ख़ौफ़ खां अचे हिते लिकी पहुती अथई। हा त पोइ तूं रुगो इहा ख़बर वञी रईस ताईं पहुचा। वॾो इनाम मिलंदी। ऐं छा मां 5 रुपया घटि कम खे पट पोइ पट। हाणे ई त मलाखड़ो मतो आहे। सभु मरंदा। हिन घर जा मालिक असां थींदासीं। असां पुपी चवी त थी पर मूंखे नथो लॻे त ही घर को असांजो थींदो। अम्मा जी ज़बान अहिड़ी थी ॼणो काती वही काती। ईअं सम्झ त न घर जा अॻे पोइ असां मालिक थींदासीं। असां इहो तॾहिं थींदो जॾहिं असां जहिड़े खे ठहण ई न ॾियूं। हिक तरफ़ वलीदाद वारा ॿिए तरफ़ रईस जा माण्हू अची पहुचंदा। सावण खे त वलीदाद वारनि पूरो करे छॾियो आहे। बाक़ी रहिया इहे छोरा उन्हनि खे रईस जा माण्हू पाण ई अचे पूरो करे हलिया वेंदा। हाणे तूं रुगो साजरी निकिरी वञी रईस ताईं पहुच। या ख़बर रुगो उते रईस जे कन ताईं पहुचाए। ओ बा सोची छा थो 5 रुपया घटि कम खे पट छट पट।
छा तो पंहिंजे पाण खे छो सम्झी पंहिंजे पाण खे सम्झी छा थो अहिड़ो थिए कॾहिं कि नहीं अहिड़ो थिए मुड़ुसु माण्हू हा कॾहिं थिए अरे ग़रीब जा ॿार जानो जिन अथई जिन जंहिंजे पिया पवंदो हुनखे मारींदो या खारींदो पर तोखे मारींदुसि न तोखे खारींदुसि जो सॼी ज़िंदगी खट में पियो हूंदो ऐं जानो जिन जा छिरके ते भरींदे जानो जिन जा जानू दिलदार भी दरिया आए जे चढ़े त बंद तोड़े बेला बोले तू दरिया है दरिया छाजो दरिया आई जानो जिन थई जिन तू मुझे इज्जत न थी हाँ मुझे इज्जत न थी तो जदीद ये पई अखियों कढी ऐं ता पोरा माण्हू करे छॾियई वॾो जानो था वेर पाड़ वारो मां सिर्फ तव्हांखे इहो ॿुधाइण आई आहियां कि तव्हांजी बर्बादीअ में सिर्फ जानू जो हथ आहे जानूअ जो वधीक तव्हां पाण सियाणा आहियो जेको बि क़दम खणो सोचे सम्झे खणिजो ऐं किथे ईअं न थिए जो असुल ॾियारी आज़ाद घुमे ऐं बेगुनाह वीचारा पीसजंदा रहनि जेकॾहिं ॾोही जानू निकितो त हिन जे रगुनि जो समूरो रत नीपुड़े कढंदुसि जानू लख बुरो सही पर मूंसां ईअं कॾहिं न कंदो किथे ईअं त रहे त इहा छोरी जानूअ मां जान छॾाइण लाइ जानू मथां इल्ज़ाम पई हणे को त आहे घर जो गद्दार चाचा खे रेस जा माण्हू खंभे खणी विया आहिनि छा हा जबल हिन वक़्तु चाचा खे कफन ॾेई दफ़न बि करे छॾियो हूंदो मोर जेकॾहिं चाचा वीचार मारियो वियो आहे न त पोइ चाची बि महफ़ूज़ न हूंदी छा रेस एतिरो किरी पवंदो जो औरतुनि मथां ज़ुल्म करणु शुरू कंदो रेस जी धीअ मारी वई आहे असांखे कातिल थो समझे त पोइ असांजे औरतुनि जे मथां कीअं रहम कंदो हा मोर शेर खान सही पियो चवे पर तो त चयो त अम्मा रबुआर वटि महफ़ूज़ आहे हू त विढ़ंदा आख़िरी दम ताईं पर रेस जी ड्रह किथां था बचाए सघनि ठीकु आहे पोइ मां हींअर निकिरां थो अम्मा खे वठण जे लाइ छा उनखे असां पाण सां गॾु जंग में रुलाईंदा वठंदासीं मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे ॿाहिरनि वांगुरु उहो चाचीअ खे पनाह ॾींदो पनाह त रबुआरनि खे ॾिनी आहे पर उते ख़तरो हर वक़्तु रहंदो जबल पर जिथे मां थो चवां न उहा जगह रेस जी पहुच खां परे आहे अदा शेर खान वो अम्मा के वठी अचां मां न मोर पहिरीं हली उन दोस्त सां मिलूं था ऐं असां ॻाल्हायूं था ईअं चाची खे वठी पराए तरह ते हली बीहूं इहो मुनासिब नथो लॻे अॼु हली दोस्त सां मिलूं था तूं सुभाणे चाचीअ खे वठी
उते अची जाए। हलो तो हलो दोस्त सां मिलो। हाँ ख़बर फ़कीर, ॿुधायो छा ॿुधाइण आयो आई? हे सम्झ मुंहिंजूं दीवारूं आहिनि ऐं दीवारुनि खे कंड न आहिनि हूंदा। बाबा साईं, तव्हांजे लाइ वॾी ख़बर आंदी आहे। अहिड़ो कुझु बंदि करायो। दरवेश दुआ कंदो साईं। पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, ऐं जे दिलि ख़ुशि थी न त अञा बि वधीक माल मिलंदी। अच्छा सरकार, तव्हांजो दुश्मन शेर ख़ान पंहिंजी औरत सावण ख़ान जो घर साम तौर छॾे रहियो आहे। सही आहे न ख़बर कम जी। फ़कीर, ख़बर त पकी आहे न। जेकॾहिं कूड़ थिए न सरकार त मुंहिंजो सिर कोरो वठिजो। हाणे हिन ॻाल्हि खे पंहिंजे दिलि में दफ़न करे छॾ। दफ़न, बिल्कुलु दफ़न थी वई सरकार, दफ़न थी वई। हाणे डर मुंहिंजे अखियुनि जे अॻियां हिन घर खां 100 कोह वञी परे रहिजा त किथे नाक न रगड़जी वञे। जी जी ॿुधायो। जेसिताईं रब्बो ऐं रुस्तम अची असांजे पेरनि ते झुकी माफ़ी नथा वठनि, तेसिताईं उन्हनि सां इहो ई असरु कंदा रहंदासीं। हिकिड़ो अस्पताल मां मोटंदो त ॿिए खे रवानो कंदासीं। बेफ़िक्र रहो अदा, हाणे इहे अस्पताल और बेड ख़ाली थियण कोन ॾींदा। इहे त पोइ जूं ॻाल्हियूं आहिनि। वरी सावण जी जांच कई अथव? बची वेंदो या मरी वेंदो? सावण खे असां नाकारा बणाए छॾियो आहे। जेकॾहिं बची बि वियो न त वरी सॼी उमिरि उथण जहिड़ो न रहंदो। अदा, मां वठण थो हलां, अचो था न? हा मां अचां थो, पर तूं पंहिंजो ख़्यालु रखजांइ। मूंखे रबू वारनि जे घर में त काई तकलीफ़ ई कोन आई। तूं मूंखे वापसि छो वठी आयो आहे? अमा, रब वारनि तोखे का बि तकलीफ़ न ॾिनी हुई। हू जबल जा दोस्त आहिनि। मां नथो चाहियां त रेस खे ख़बर पइजी वञे ऐं रब वारा मुसीबत में हली वञे। अॼो को ॾींहुं परेशान थी आहियां। रबू ऐं रुस्तम अचनि हा, उन्हनि खां मोकिलाया, हू छा चवंदा? अमा, एतिरो वक़्तु असां वटि न आहे रहियो। मुसीबत कंहिं रब जे सिर मथां अची सघे थी। जेतिरो जल्द थी सघे हिन जूं मां निकिरणो पवंदो असांखे। पाणी चाची भावल रबो रुस्तम खे ॿुधाईंदी। अच मां, अच, तूं परेशान न थी। अच। अरे भागुल, तो इहो बिना किराए भाड़े जे मरियम खे काॾे कढी छॾियो? जिथां जा हुया ओॾा ई निकिरी विया। पोइ मुंहिंजी त हड़ वई। छा? मुंहिंजो मक़सदु आहे त सुठो कए। जेकॾहिं ही हिते हुजनि हा न त पादरनि खां असांखे केर बि बचाए न सघे हा। बाबा, हू
दिस फादर द पोए बची वाले पंदर का खट कम के पट बाबा पट वो पट ये गिर आया घर में ये पर घर में काहे पे आओ ये आयो तो भाई मुके बता तुम आई मरे मके किथे लिकायो तो अचायो यहाँ इरके तिरके करे पे आता है ते वक्त बन आयो ओ छोरो हाणे हाणे मां के बाहर निकतो आ तू माई कूड़ की गाला है कूड़ कूड़ त तू गालाए रही आ अंदे सिर्फ बचावे देला मां कूड़ हणी पांजे मौत के छोता वत दींदस हां अब्बा ते हाणे हाणे निकता त हाणे असली बाया परे को न हुंदा वणो पर तो न वणी न त निकरी न वणन वा अजो कीरो यार छू आया अबा निकर आए और किसो कंदा दसो बात में चलो बारियां उठ मत दुआ कर भागन भरी दुआ कर या मरे मैं छोरो रह सजे मानन के मिलन जे न मिलिया नी त असा के तो बधी खणी विदा असा सभनी के जे कदे तवा के कुछ न चयाओ तदे भी मुखे सोरहाना पक्का त मुखे बधी खणी विदा तो के खणदा ना ते खेरा छा सही त चए थो पियो जे तोखे बि खणी विया खणी त छा थी पवंदो ओ मां बाबे जो परणो कराईंदा छड़ा बकवास बंद कर मुखे सिर जी लगी आ तोखे वरी मजाक जी अची लगी आ मुखे रेस साफ साफ चयो जे करे माई न मिली तो तुझी माई के बधी खणी विदासे छा थो चए पियो मुखे बि बधी खणी वेंदा हा हा भागन भरी इन शर्त खां पोइ त मुखे रेस इनाम जा पैसा ॾिना चाचा ख़बर जे करे पुफी के खणी था वञनि न त इन खां वधीक ॿी कहिड़ी ख़ुशी जी ॻाल्हि आहे अड़ी भागन भरी तुंहिंजा भाग हिते त सभु हिक ॿिए जे मौत जूं दुआऊं पिया घुरनि ठहियो हाणे ठहियो तव्हां सभिनी जो सिर न वञे ख़ुदा कंदो माई मरियम में इहो छोकिरो हथ अची वेंदसि पर जे न बि आया न त का कूड़ी ख़बर त असांजी बि कोन हुई असांजी ख़बर तॾहिं सही थींदी जॾहिं रस जे माण्हू जी नज़र उन माईअ ते पवंदी न त असां कूड़ा रस सचो मुखे त ईअं कुटींदा जीअं उठ पटण ते कुटबो आहे